नबीसर थर वेझो थरकोल थेम ते मक़ामी माण्हुनि खे नौकरियूं न ॾियण ऐं नज़रअंदाज करण ख़िलाफ़ रहवासियुनि जो एंग्रो कंपनी ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। ख़बर मूजिब नबीसर थर वेझो थरकोल रिथा खे पाणी पहुचाइण वारे मंसूबे थरकोल डेम ते मक़ामी माण्हुनि खे नौकरी न ॾियण ऐं नज़रअंदाज करण ख़िलाफ़ रहवासियुनि आगा ख़ान चांडियो, दीदार हुसैन पीराणो, ख़ान अब्बास चांडियो ऐं ॿियनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे एंग्रो कंपनी ऐं थरकोल डेम इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते रहवासियुनि जो चवणु हो त इंतज़ामिया गुज़िरियल 5 सालनि खां असांखे मुसलसल नज़रअंदाज करे ॿाहिरि जे माण्हुनि खे थरकोल डेम ते नौकरियूं ॾेई रही आहे ऐं हाणे थरकोल डेम ते चौकीदार वग़ैरह बि ॿाहिरि जा माण्हू ऐं सिफ़ारिश ते मुक़ररु कया वञनि पिया, जेका सरासर असां सां नाइंसाफ़ी ऐं ज़्यादती आहे। उन्हनि चयो त जॾहिं थरकोल डेम जी पीढ़ जो पथर रखियो पियो वियो तॾहिं इंतज़ामिया असां सां गॾु चाणियूं करे वॾा वॾा वाइदा कया हुआ, पर उन्हनि मां हिकु बि वाइदो पूरो न पियो कयो वञे। उन्हनि चयो त इंतज़ामिया डेम जी खोटराई करे असांजे घरनि अंदरि मिटी उछलाए असांखे लॾपलाण करण ते मजबूर कयो ऐं ज़रई ज़मीनूं तबाह करे असांखे चयो त अव्हांखे पीअण जो पाणी, नौकरियूं, बिजली वग़ैरह फ़राहम कंदासीं, पर इन्हनि सहूलियतुनि मां हिकु बि सहूलियत न मिली सघी आहे ऐं हाणे असां मजबूर थी एहतिजाज करे रहिया आहियूं। हुननि वज़ीर आला सिंध तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वाॻियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो त संदन मुतालबा मञे वधीक तकलीफ़ खां बचायो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।